इंतहाई मनायती शख्सियत मोहतरमा मेहताब अकबर राष्ट्रीय साहिबा डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी मुझे मनायतो साईं अदल सुनो मुझे मनायतो साईं अयाजुल मनायतो साईं प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद यूसुफ खुश साहब मुझे मनायतो दोस्त कुर्बान मंगी अमर इकबाल ऐसा भाई मुझे मनायता दोस्त सैयद नूरजी साहब अमिर हुसैन साहब कराची खां मैडम नजमा मां मौक़े ते पंहिंजी मनायती उर्दू साल जो गुरू कंदुसि जेके कराची खां आयूं आहिनि तमामु सुठी आर्टिस्ट आहे ऐं सभई मनायता दोस्त प्रोफेसर असांजा डॉक्टर बशीर अहमद खान साहब जेको हींअर नाटकणे खां तमामु साईं बुज़ुर्ग दोस्त तमामु वॾो मनायतो साथी मनायतो साईं डॉक्टर एहसान दानिश रिज़वान अमताज बुखारी साहब जेके जेके दोस्त नज़र अचनि पिया ऐं सभई असांजा मनायता दोस्त भाइर भेनरूं सभिनी खे अस्सलाम वालेकुम जीएस हक़ मौजूद सचुपचु तमामु घणी ख़ुशी थिए पई सभ खां पहिरियां त मां पंहिंजे मनायते साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो त तव्हां जेका ख़िदमत अदब जी कई आहे ख़ासि तौर ते ॿाराणे अदब जे हवाले सां ऐं पहिरियों दफ़ो इहो आहे मौक़ो आहे त ॿाराणे अदब जे हवाले सां हिकु ई वक़्तु 10 किताब तव्हां सहिड़े ऐं सिंधी ॿाराणे अदब खे ॾिना आहिनि ऐं कुर्बान मंगी खे मां सलाम पेश कयां थो जेको शुरू खां ॿाराणे अदब जे अवसर इर्तिक़ा जे लाइ कोशिशूं कंदो रहियो आहे हुन पंहिंजे इदारे पारां इहे 10 किताब ऐं पंहिंजे इदारे पारां जी मुहूर्त ऐं वधि खां वधि जेका असां नसीर मिर्ज़ा साहब असांजो दोस्त ख़ासि महिमान हुनजी बि महिरबानी थी विया आहिनि ऐं मैडम मेहताब साहिबा जो तमामु वॾी महिरबानी ऐं तमामु वॾो वक़्तु थी वियो आहे ऐं किताबनि जे हवाले सां काफ़ी दोस्त मुख़्तलिफ़ हुन ते पंहिंजा वीचार पेश करे चुका आहिनि ऐं मां उन्हनि खे रिपीट न कंदुसि बसि इहा मुख़्तसिर गुज़ारिश कंदुसि त जेके ॿार आहिनि असांजा उहो असांजो मुस्तक़बिल आहे ऐं ईअं जेको ॿाराणो अदब आहे उहो असांजे मयारी अदब जो मुस्तक़बिल आहे इन हवाले सां ॿारनि जे अदब जी जेका अहमियत आहे जेका अफ़ादियत आहे उहा बिल्कुलु ई मञियल आहे ख़ासि तौर ते सिंधी अदब में बि असां ॾिसंदासीं त जेके असांजा जदीद शाइरी जा तमामु वॾा नाला आहिनि कृष्णचंद बेवस हरी दिलगीर मुंदराज दुखायल उन्हनि जी सुञाणप बि अज़ीम शाइर सां गॾोगॾु ॿाराणे अदब जे हवाले सां ऐं ॿारनि गीतनि लिखण जे वॾनि शाइरनि जे हवाले सां उन्हनि जी सुञाणप आहे शेख हयात अली तनवीर अब्बासी किताब बुखारी सभिनी शाइरनि ॿारनि जे लाइ लिखियो आहे हिते जेका ख़ूबसूरत असांजी दोस्त वेठा आहिनि साईं अयाजुल अदल सुनो साहब नसीर मिर्ज़ा असांजी बि सुञाणप ॿाराणो अदब आहे असांजे लिखण जी शुरूआति बि ॿारनि नज़मनि सां थी हुई ऐं इहो हिन करे बि ज़रूरी आहे त ॿाराणो अदब नर्सरी आहे असांजे अदब जी ऐं ॿारनि खे लिखण ऐं पढ़ण जी हुन में आदत पवंदी आहे ऐं अॻिते हली न सिर्फ़ु अदब पर उहो ॿारु जेको किताबनि सां शौक़ु रखे थो उहो ॿारु जेको लिखे थो जंहिंमहिल राइटर थिए थो उहो ज़िंदगी जे कंहिं बि शोबे में कहिड़े बि मुक़ाबले में उहो कामयाबी माणींदो आहे छाकाणि त हुनखे पढ़ण सां ऐं लिखण सां हिकिड़ी दिलचस्पी पैदा थींदी आहे इहो ई सबबु आहे जो असांजा अॻ में ॿारनि जूं तंज़ीमूं हूंदियूं जंहिंजो कमु ॿारनि असां शाया करणु ॿारनि में जेको आहे सो लिखण जो शौक़ु पैदा करणु हूंदो हुयो हिन दौर में ख़ासि तौर ते जॾहिं मां सम्झां थो त ॿारनि जे लाइ को रेगुलर मयारी रसालो असां वटि न आहे न का असां वटि अहिड़ी ॿारनि तंज़ीम आहे अहिड़ी रेगुलर जीअं बुलंद चढ़ा पाड़ा तंज़ीम हूंदी हुई चंग संगत हुई सिंध बालक संगत कुर्बान मंगी जे सरपरस्ती में काफ़ी तमामु घणो कमु कयो पर जीअं कुर्बान सीनियर थियो त हुनजा जेके कम हुआ हुनजूं जेके मसरूफ़ियतूं थोड़ी विरहाइजी थी वियूं तंहिंजे करे उहो इंडिपेंडेंट कमु जेको सिंध बालक संगत करे पई पब्लिकेशन जो जेको इजरा हुयो उहो ज़ाहिर आहे हुन में घणो वक़फ़ो पइजी वियो आहे त अहिड़ी सूरत हाल में गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब जेको असांखे हिन वक़्तु ॿारनि जे लाइ इहे हिकदमि 10 किताब ॾिना आहिनि ऐं जेके जिन खे ॾिसी ख़ुशी थी ऐं उनखे असां चङे नमूने पढ़ंदासीं जिन दोस्तनि खे पढ़ियो उन्हनि जा
वीचार पेश किया और उनमें मां ख़बर पई त सभई किताब छाकाणि त सिंधी ॿारनि अदब के मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सवाइ शाइरीअ खां हिन में ॿारनि शाइरी शामिल न आहे जगह डॉक्टर साहब जी हुजे बाक़ी जेके भी मौज़ू आहिनि ॿारनि अदब जे हवाले सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हीअ सभई अहिड़ो गुलदस्तो आहे ॿारनि अदब जो त हीअ मां सम्झां थो तमामु वॾो कमु आहे तमामु वॾो कारनामो आहे जंहिंजे लाइ मां जेतिरी बि मुबारकबाद पेश कयां सोलमी साहब सां घटि आहे मां सम्झां थो त ॿारनि अदब या ॿारनि शाइरीअ जे हवाले सां जेका शुरूआत आहे उहा माउ जी लोली खां शुरू थिए थी पई मां जेका लोली ॾिए थी उन में सुर बि आहे उन में लफ़्ज़ बि आहे ऐं उन खां पोइ अॻिते हली मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॿारनि अदब सिरजो वियो आहे ऐं हूअं बि मौसीक़ीअ जो तालुक़ु सिर्फ़ु गले जे कारीगरी ते न आहे या शाइरी जो तालुक़ु सिर्फ़ु वज़न बहर या काफ़िये ते न आहे मां सोचींदो आहियां असांजा काफ़ी लोकगीत या जीअं मूं लोली जो ज़िक्र कयो ॿारनि में त उन में जेके लफ़्ज़ आहिनि उहे मुनज़्ज़म न आहिनि घणा मौज़ू हूंदा आहिनि बात में ठीकु सही थियो आहे त लोली असांजे ॿारनि अदब में सिर्फ़ बि उन में शेख ख़याल ख़ुदि लोली लिखी आहे जीअं शाल लोली ॾियां जीअं शाल ऐं ॿियनि सभु तक़रीबन जेके बि असांजा शाइर थी उहे लोली लिखंदा रहिया आहिनि ऐं असां वटि हिन वक़्तु लोली जेका आहे सिंधी ॿाराणी मौसीक़ी भी ॿाराणी आहे जिते कमु न पियो थिए शाइरी ते बि कमु घटि पियो थिए त सिंधी ॿाराणी मौसीक़ी आहे ॿाराणो राग आहे उन ते बि कमु न पियो थिए असां पढ़ंदा हुआसीं प्राइमरी में बल्कि सभई त असांखे जेके थोरा बि सुर में यादि कराया वेंदा हुया ऐं जेके ॿारहं नज़्म हुया उनखे बि सुर में यादि कराया वेंदा पोइ मां हाणे इहो सोचींदो आहियां त असां जेको सुर में थोरा चवंदा हुआसीं या सुर में जेके नज़्म पढ़ंदा हुआसीं उहो असांखे सेखारींदो केरु हुयो उस्ताद सेखारींदो उनजो तर्जुमो केरु सेखारींदो या असांखे शागिर्द सेखारींदा इहो पंहिंजो पाण थींदो हो या ईअं हो त जेके असांजा सीनियर शागिर्द हुया जेके सीनियर क्लास हुया उहे सुर में उहे बेद पढ़ंदा क्लास में असां ॿुधंदा हुआसीं ऐं उहे ट्रांसफर कंदा हुआ ईंदड़ जूनियर्स ताईं त मौसीक़ी जो शाइरी जो ख़ासि तौर ते ॿारनि अदब में इन्हीअ करे बि वधीक ज़रूरत आहे ॿारनि शाइरी करण जे लाइ ॿारनि नज़्म लिखण लाइ त उन में हिकिड़ो रिदम अहिड़ो रिदम आहे जंहिंसां उहा शइ यादि थी वेंदी आहे ऐं अॼु बि असां तव्हां सभिनी खे पंहिंजा उहे ॿारहं नज़्म यादि हूंदा जेके हेरी दिलगीर जा लिखियल आहिनि जेके इश्क़ बेवस जा लिखियल आहिनि या जेके ॿियनि शाइर जा लिखियल आहिनि वधीक टाइम न वठंदुसि हिकु दफ़ो वरी उलमा साहिब खे वधि खां वधि मुबारकबाद ऐं क़ुर्बानी साहिब खे मुबारकबाद मां सम्झां थो कि तमामु वॾो ब्रेक थ्रू आहे ॿारनि अदब जो ख़ासि तौर ते हिननि सूरत में जिते असां वटि ॿारहं अदब घटि लिखियो आहे तव्हांजी महिरबानी